दोस्तों आहियां मुमताज़ ख़ासि केली। दोस्तों असां हर दफ़े तव्हांखे सिंध जे हिकु वॾी नाले वारी शख़्सियत सां मुलाक़ात कराईंदा आहियूं। पहिरियां बि तव्हांखे इलाही दोस्तनि सां मुलाक़ातूं करायूं। हींअर बि असांजी हिकु सिंध जो तमामु वॾो नालो, जेको अदब जो वॾो नालो आहे, सुघड़नि जो वॾो नालो आहे, चाचो मोहम्मद लुकमान खोखर साहब। अॼु तव्हांखे असां हुन सां मुलाक़ात कराईंदासीं। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो पस मंज़र में चाचे जो ॻोठु आहे। हीउ ॻोठु बाडरा शहर खां तक़रीबन 3 किलोमीटर अॻियां आहे। फुट शाख जेको नसीराबाद रोड वेंदो आहे, नसीराबाद सां फुट शाख सॾिबी आहे, उतां ई भरिसां ई चाचे जो ॻोठु आहे। अचो त तव्हांखे चाचे लुकमान खोखर सां मुलाक़ात कराए। तमामु वॾो नालो असांजे सिंध जो, पाकिस्तान जो, बल्कि पूरी दुनिया जो सुघड़नि जो हिकिड़ो वॾो नालो आहे चाचो लुकमान खोखर। अॼु असां हुन सां गॾु मौजूदु आहियूं हुनजे ॻोठ में। अचो त चाचे लुकमान सां कुझु कचहरी कयूं ऐं चाचे लुकमान खां कुझु सुवाल जवाब कयूं। अस्सलाम वालेकुम। चावल त असांजा ॾिसंदड़ तव्हांखे ॾिसनि था। तव्हां चाहींदासीं तव्हां पंहिंजो मुख़्तसर तारीफ़ करायो, तव्हां कॾहिं खां शुरूआति कई ऐं कीअं तव्हांखे हीअ सुघड़ा पंहिंजो शौक़ु थियो ऐं कीअं सिखण जो किथां मौक़ो मिलियो, ऐं तव्हां जो जेको ॿियो आहे उस्ताद या जेके बि दोस्त आहिनि जेके उन्हनि जे बारे में असांखे ॿुधाईंदव, असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदव, तव्हांजी महिरबानी थींदी। साईं, सिंध असांजी जेका आहे हर कम जो सरमायो आहे। सिंध असांजी में मेला मलाखा जाम थींदा आहिनि। पोइ मेलनि ते शौक़ु हूंदो हो, मेलनि ते ईंदा हुआसीं, मिठाई जे मेले ते, सचल जे मेले ते, शहबाज़ कलंदर जे मेले ते। पोइ हिते वरी इन टाइम में सुघड़नि जो बि हूंदो हो प्रोग्राम, पर तंहिं वक़्त में सुघड़ वीचारा जेके आहिनि त पोइते आहे सफ़ा, तो उनखे सरकारी तरह घुरायो त कोन वेंदो हो, पर उन खे बैठक बि कान मिलंदी वेहण जी। पोइ छा कंदा आहिनि, हिन मेलनि ते पंहिंजा ई अजरक वीचारा हेठि विछाए ऐं उते हल्को हिकिड़ो ठाहे कचहरी वांगुरु वेहंदा। पोइ माण्हू अची ॿुधंदा, उन्हनि खे सभु को ॿुधी वरी हलियो वेंदो। पोइ अहिड़े नमूने सां मां ख़ैरपुर नाथन शाह जे मेले ते उस्ताद मोहम्मद मलूक खे ॾिठो। उते या ॿिया के चंद सुघड़ हा उन्हनि सां। पोइ उन कचहरी मूंखे वॾो लुत्फ़ ॾिनो, मज़ो ॾिनो। पोइ मूंखे दिलि में शौक़ु थियो त मां बि थोरा सुघड़ थिया। अच्छा, इन वक़्तु तव्हांजी उमिरि केतिरी हुई? उन वक़्तु मुंहिंजी उमिरि जेका आई सा 30 साल खनि हुई। अच्छा, 30 साल, माशाल्लाह भरपूर जवानी तव्हांजी हुई। अच्छा, उन खां पोइ अलावा चया तव्हांजो ॿियो को ज़िंदगी जो मशग़लो या ॿियो को शौक़ु ज़िंदगी में रहियो तव्हांजो? शौक़ु इहो रहंदो हो त पंहिंजो ॻोठाणी ज़िंदगी, पंहिंजी ज़मीन जी जेका आहे सभु मालिकी कंदा हुआसीं। ऐं ॿियो शौक़ु हूंदो हो त पंहिंजो शिकार कयूं या कयूं बराड़ी में, इहो शौक़ु बि हूंदो हो। अच्छा, त तव्हां माशाल्लाह किताब इलाही सारा लिखिया आहिनि। तव्हांजे किताबनि जो तादादु अटकल घणो आहे? अटकल मुंहिंजो 11 खनि थी वेंदो। अच्छा, उन्हनि किताबनि जा कुझु नाला तव्हांखे यादि आहिनि? हा, कुझु आहिनि। पहिरियों किताब जेको तव्हांजो उहो कहिड़े सन में शाया थियो? पहिरियों जेको थियो सो 80 में थियो। गुलशन डोर नालो हो पंहिंजो। अच्छा, हा, गुलशन डोर। हा, वरी पोइ वरी थियो लाती लुकमान जो, जेको 95 में थियो। अच्छा, ॿियो किताब 15 सालनि खां पोइ तव्हांजो आहे? सही सही। हा, हीअ किताब इहो थियो। वरी लाती लुकमान जूं ऐं लाल कणा लुकमान जा, लोचूं ॾिस लुकमान जूं, ऐं लोक रंग लुकमान जा, ऐं पंहिंजो असांजो घणा नाला आहिनि जेके दिलि ते बि नथा अचनि। अच्छा, चया तव्हांजा काफ़ी मुल्कनि में बि दौरा थिया, उहो तव्हां ॿुधाईंदव किथे किथे तव्हांजा सरकारी दौरा जेके सकाफ़त खाते तरफ़ां तव्हांजा थिया? उहे थिया असांजा पंहिंजो सिंध में, इस्लामाबाद में, हिन में थिया, ऐं चाइना में बि थिया। अच्छा, हा, चाइना में बि जेको दौरो थियो सो ॾाढो सुठो थियो। वधी बि उते वियासीं ऐं उते बि सुघड़ हुआ, जिन खे लोक शाइर जे नाले सां कोठनि पिया।
ऐं उहो पंहिंजी ॿोली में पोइ गाइडर आहे जेके चाइना में सही सही पोइ चाइनी ॿोली खां सवाइ ॿियूं ॻाल्हाइनि कोन पिया पोइ असांजा बि गाइडर हुया हितां जेके असां सां साण आया उहे पोइ गाइडर ॿोलियूं सम्झाइनि पिया। अच्छा उन्हनि जो बि अंदाज़ असांजी सुगड़नि जी हुयो या हुनजो अलॻि अंदाज़ हुयो बैत चवण जो या पंहिंजी ॿोली में जेका उन्हनि जो पंहिंजी ॿोली जो उन्हनि जो मुख़्तलिफ़ हो असांजो मुख़्तलिफ़ हो पोइ कैटेगरियूं जेके आहिनि पंहिंजो पुछनि पिया त हिन जूं घणियूं कैटेगरियूं आहिनि ऐं घणा इस्म आहिनि लोक अदब जा। अच्छा जी तव्हां ई चया माशाल्लाह हिन पंहिंजी ॻोठ महाराष्ट्र में जेको बुर्शात में तव्हांजो ॻोठाबाद आहे। अच्छा पैदाइश बि तव्हांजी हिते ई आहे? पैदाइश हिते मुंहिंजो जनम भूमि हे आहे ऐं हिते ई जेको आहे सो हीअं हूअं त पहिरियां आयासीं हिन नाड़ी जे तरफ़ अच्छा हा जेके वॾड़ा बलूचिस्तान खां पोइ ईअं खणंदा आयासीं के काफ़ी ॾींहं उतां असांजा वॾड़ा रहिया पोइ उतां हलंदा आया पोइ हिते जंहिंमहिल आयासीं त हिते असांजी पैदाइश थी। अच्छा अदा बिलावल खोखर जेको असांजो मुख़्तलिफ़ सिंधी चैनलनि ते कमु कंदो आहे KTN सिंध TV या फिल्मूं स्टेज ड्रामा अदा बिलावल जो वरी तव्हांजे भला सुघराइप तरफ़ शौक़ु न आयो हू वरी शोबिज़ में हलियो वियो अदाकारी जे शोबे में इहो माना तव्हांखे माना न लॻो अजीब त मुंहिंजो वॾो पुटु आहे जेकॾहिं हेॾां हुजे या मूंसां गॾु हुजे? उहो छा आहे त मां हिन ते ध्यानु ॾिनो हिनखे चयो त बाबा तूं सुघराइप कर या कीअं अहिड़े नमूने सां ऐं हे सुघराइप बि सिखियो एतिरे क़दुरु जो मां हिनखे टेलीविज़न ते TV ते ऐं हिनखे प्रोग्राम बि ॾियारियो ऐं उते हिकिड़ी रिकॉर्डिंग बि हिनजी थियल आहे त हिकिड़ी रिकॉर्डिंग बि हिन कई त पोइ अॻिते हली वरी हिनखे शौक़ु जेको थियो त ॿियो थियो जो त पोइ उस्ताद बुखारी खां मूं पुछियो कंहिं मुशाइरे ते गॾु हुआसीं उस्ताद बुखारी खां मूं पुछियो त बाबा तूं एॾो सारो शाइर आहीं तुंहिंजा जेके छोकिरा आहिनि उन्हनि में शाइरी को त हुन चयो त बाबा हाणे मूंखे ज़ोर सां शाइरी सेखारे ऐं पंहिंजी शाइरी लाहे विञाइणी त तंहिंजे करे जंहिंजो शौक़ु जेको हुजे पोइ हिन जो शौक़ु थियो त पंहिंजो तव्हांजी तंज़ीम आहे सुघड़नि जी उन में तव्हां जेको उहिदो वग़ैरह या कंहिं पोस्ट ते हींअर तव्हां आहियो? न छा आहे त सिंध में जेका तंज़ीम हुई जी उन में जॾहिं उस्ताद हुयो त मां सीनियर नायब सदर हुयुसि जी हा पोइ बाद में मां जेके इन तंज़ीम खे पंहिंजी छॾे ऐं पंहिंजियूं तंज़ीमूं हर कंहिंखे ठाहियूं हाणे घणियूं तंज़ीमूं आहिनि हाणे मां उन तंज़ीम में न आहियां बाक़ी ॿियूं तंज़ीमूं जेके आहिनि उहे कमु कनि थियूं ऐं असांजी तंज़ीम इहा जेका आहे सा पहिरीं इहा तंज़ीम सुघड़नि जी जेका आहे सा उस्ताद ठाही ऐं असां गॾिजी ठाही। त बिल्कुलु तव्हां पंहिंजी यादाश्तूं ॿुधायूं हाणे असां तव्हांखे गुज़ारिश कंदासीं असां ॾिसंदड़नि खे को भला पंहिंजो बैत जेको तव्हांजो पसंदि जो बैत हुजे। पसंदि जा त हाणे औलाद सभु प्यारी हूंदी आहे त तंहिंजे करे शाइर खे शाइरी सभु प्यारी हूंदी आहे कंहिं सुठे वक़्त जो मुंहिंजो बैत आहे घणो त इन खे पुकारियो वेंदो यारी रखी त यार थी न भाऊ हाणे बेज़ार थी यारी रखी त यार थी न त न भाऊ हाणे बेज़ार थी कहिड़ा जुर्म कि तुम जो निकाब ॾिठी क्या दर्शन सादा हक़ नहीं जा सूरत आल आप अला ॾिठी ते यार ॾेवींदा धक नहीं हई लुकमान ते कहिड़ा वहम सजण आप ते को पक नहीं। तूं मूंखे शेर ॿुधा या सजण मां तुंहिंजे वञण सदाई सिंगार था सदके लभे लाली लॻल वहवा कजल जी धार था सदके चुमा चुस्मे उहे घिटियूं उन बाज़ार था सदके लखे सिरियूं हुजनि लुकमान चए कयां तो यार था सदके। हींअर असां सां
चाचा लुकमान जो फर्ज़ंद जेको असांजे सिंध जो तमामु वॾो आर्टिस्ट आहे, फिल्म टीवी स्टेज जो हिकिड़ो वॾो नालो आहे, मोहतरम बिलावल खोखर साहिब जी असांजो मौजूदु आहे। बिलावल खोखर खां पुछंदासीं त हू छा थो चवणु चाहे पंहिंजे वाल साहिब जे लाइ, ऐं जेको हू उन फ़न पंहिंजे वाल साहिब खां सिखियो, सुघड़ाए पियो, छा उनखे अञा ताईं यादि आहे? जी रा बिलावल मुमताज़ ख़ासकेल साहब अर्ज़ु कयूं त सुघड़ थियणु वॾी ॻाल्हि जी आहे त समुंड बहरहाल वॾो ॿ टे हंधनि ते तकलीफ़ में थिए त सुघड़ हिन वक़्तु वाज़े चवण सां फ़ख़्र सां चवणो पए थो कि मां हिकिड़े सुघड़ जे घर में जनमु वरितो आहे ऐं सुघड़ सिंधी ॿोली जो मुहाफ़िज़ आहे। बिल्कुलु हक़ीक़त आहे। जेके कुझु लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके असांजे यंग जनरेशन आहे, नौजवान तबक़ो आहे, उन्हनि खे सिंधी ॿोली जे तलफ़ुज़ ऐं माना जी ख़बर कोन थी पए। सुघड़ थियणु त वॾी ॻाल्हि आहे, बाक़ी आहे त सुघड़नि जी दोराई कई आहे, सुघड़ जे घर में जनमु वरितो आहे, इहा मुंहिंजे लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे। ऐं मुंहिंजो वाल साहिबु आहे ऐं मां हिन ॻाल्हि ते फ़ख़्रु कंदो आहियां, नाज़ कंदो आहियां। मां कहिड़ो वॾो आर्टिस्ट थी वञा, पर इहा की जॾहिं भेट में वेंदो आहियां, सोचींदो आहियां त मां हिकिड़े सुघड़ जो पुटु आहियां, त उन ते अञा वधीक मूंखे फ़ख़्रु थींदो आहे। अच्छा, असांजे ॾिसंदड़नि खे तव्हां कुझु बैत या कुझु चो सुठो या का शइ चाचे जी यादि तव्हांखे हूंदी जेका तव्हां ॿुधाए सघो था? त काफ़ी आहिनि शहर यादि अहिड़ी शइ जेका चओ सुठो हिकिड़ो अचे थो त लुकदा लुकदा लुकगियूं, न दीदार कराई मुफ़्त मराई, न लाश ते आयूं लुकमान खे, न खोखर खड़ दफ़नाई मुफ़्त मराई। बड़ी महिरबानी थोरा तव्हांजी महिरबानी मुमताज़ साहिब जो असां वटि तव्हां कई आहियो। तव्हां सां हूं बि असांजी प्रीत मोहबत सिक आहे, पर अॼु जेकॾहिं आया हो ऐं बाबा साईं सां गॾु तव्हां ऐं असां गॾु बीठा आहियूं, इहे यादगार लम्हा आहिनि ऐं ज़िंदगी जा हिकु अणविसरंदड़ लम्हा आहिनि। महिरबानी यादि होवे कि रातां यार रवाजी ऐं जेल चङा नी जुदाई को अहिड़े क़ैद विच छुलागी, उन हंध ते गती हंध वेठा जी हंध ते आप बिलागी, ए लाश ॻोठो चांगी लुकमान आखे जंहिं जाइ ते मेन मिलागी। मिठा भाउ मुंहिंजा मनठार आरी, वतन जे ज़मीन सां तुंहिंजा प्यार आरी। तुंहिंजे घर ग़रीबत होॾां पट राणियूं, तकनि तोॾे तुंहिंजूं नियाणियूं निमाणियूं, ऐं चरी ज़ाल तुंहिंजी हो सॾजनि सियाणियूं, बचा ॿार मारिया बुखनि में तूं यार हारी। मिठा भाउ मुंहिंजा मनठार हारी, वतन जे ज़मीन सां तुंहिंजा प्यार हारी। मिठा भाउ मुंहिंजा मनठार हारी, वतन जे ज़मीन सां तुंहिंजा प्यार हारी। बुखनि में तूं मारिया बचा ॿार हारी। मिठा भाउ मुंहिंजा मनठार हारी, वतन जे ज़मीन सां तुंहिंजा प्यार हारी। लतुनि में लता जा कई नांग हारी, मिठा भाउ मुंहिंजा मनठार हारी, वतन जे ज़मीन सां तुंहिंजा प्यार हारी। लाबारे जी लालण कई तो तयारी, बचा पार आंदई पंहिंजी ज़ाल प्यारी। मिठा भाउ मुंहिंजा मनठार हारी, वतन जे ज़मीन सां तुंहिंजा प्यार हारी। हारी वीचारो वतन जे ज़मीन सां प्यार रखंदो आहे ऐं फ़सलनि सां हुनजी ॻाल्हि हूंदी आहे। बाक़ी हाणे वॾेरा या ज़मीनदार जेके आहिनि उहे पंहिंजी मर्ज़ी वारा हूंदा आहिनि। हारी जेको आहे फसल सां प्यारु रखंदो आहे, ज़मीन सां प्यारु रखंदो आहे। ऐं असांखे बि वक़्तु आयो इन फसल सां कुर्ब कंदे, ऐं फसल जी महिरबानी आहे जो अलाह साईं जी महिरबानी आहे, इहा फसल थिए थो। कणिक जो फसल आहे, साड़ियुनि जो फसल ख़ैर सां उहो कढी वियो, हाणे वरी हीअ फसल आहे, त इहे फसल पिया ईंदा वेंदा आहिनि। ऐं ज़िंदगी जी इंसान जी ईअं आहे, जीअं फसल अॼु हे आहे सुभाणे हो हूंदो। ज़िंदगी जा मोड़ बि हूंदा आहिनि, कॾहिं कहिड़े मोड़ ते, कॾहिं कहिड़े मोड़ ते। ऐं कॾहिं नंढड़ा ॿार हुआसीं, वरी कॾहिं शाइर थियासीं, कॾहिं टीवियुनि जा प्रोग्राम ॾिनासीं, कॾहिं कीअं। हाणे पीरसण आहियूं, जेको मां तव्हांखे शहर सां जो ॿुधायो पीरसण वारो, हिननि लठ खणण जो या इन जो हर शाइरी जेका आहे सा हर मौज़ू ते करे छॾी आहे। जेके किताब आहिनि मुंहिंजा उन्हनि सभिनी में आहे। ऐं चाइना जो जेको दौरो कयोसीं त उन ते बि किताब लिखियो आहे, जेको छपिजे पियो अचण वारो आहे। अहिड़े मोड़ ते शाइरी असां कई आहे।
ठीकु अच्छा तव्हां ख़्याल असां ख़ुशि रखंदो तव्हां असांखे टाइम ॾिनो तव्हांजी वॾी महिरबानी लख लाइक़ कुर्बानी।